नादिर तव्हां ॾे अचूं था। हिकिड़ी वीडियो वायरल थियल आहे 2 ॾींहंनि खां। हिकिड़ो नौजवान आहे जेको आई थिंक कहिड़ी कॉलोनी ॿुधाइनि था, बिहार कॉलोनी अलाए किथे दिल्ली कॉलोनी वटि उनजी का वीडियो ठही आहे, हिजरत कॉलोनी वटि। हाँ, त उनजी वीडियो छा करिणो पवंदो? असांजे नौजवान खे अॻु में पढ़णो पवंदो, मास्टर्स करिणो पवंदो या MBA करिणो पवंदो, उन खां पोइ वरी नशे जो आदी थियणो पवंदो, पोइ वरी रोडनि ते रुलणो पवंदो, पोइ वरी अहिड़ी वीडियोस ठाहिणियूं पवंदियूं जो को बि तर्स खाए उन्हनि जी वीडियो ठाहे ऐं पोइ उन्हनि जी मालिकी कई वेंदी। इहो कहिड़ो माहौल ठही रहियो आहे? ॾिसो, असांजे मुआशिरे जी इहा बदतरीन अकासी आहे त असां जंहिंखे ॾुखाईंदड़ पलनि में नथा ॾिसूं, जेसीं ताईं असां कंहिंखे रोअंदे रड़ंदे रुलंदे पिनंदे नथा ॾिसूं, एसी ताईं असां उनखे हौसला अफ़ज़ाई ॾियूं ई नथा, उनजी क़दुरु कयूं ई नथा। केतिरो बि पढ़ियल हुजे, कोई बि वाक़िए में ॾिसंदो त तव्हां रिसेंट में मेमून साहब जो जेको इतलात खाते में हींअर उनखे नौकिरी मिली वई आहे ऐं उन जो बि ॾिसिजे त उन बि अंग्रेज़ी जा 4 लफ़्ज़ ॻाल्हाया। बहितरीन पढ़ियल लिखियल माण्हू आहे, 2003 में MBA पास आहे, पर कंहिं सबबु कंहिं विछोड़े कंहिं दावा जे थ्रू त असांखे मालूम थियो त कुझु सदमा बि रसिया जंहिंजे करे उहो एतिरो स्ट्रगल में हलियो। इन केस में ॾिठो वञे त मेमून साहब जो हिकिड़ो अलॻि पहलू आहे। हिन पहलू में ॾिठो वञे त ही अंग्रेज़ी त बहितरीन ॻाल्हाए थो, ठीकु आहे, इम्प्रेसिव तमामु, पर हाणे उन शइ खे ॾिसिजे त इन शइ खां ॿाहिरि कीअं अचिजे, ठीकु आहे। उनखे तबाह थियण खां पहिरां ई जॾहिं हू गुलदस्तो आहे, सुहिणो गुलदस्तो आहे न, उनखे अगरि जे अञा निखारणो आहे, उनखे पाणी ॾियणो आहे, उनखे जेको आहे सो उनजे ज़रूरत जे मुताबिक़ सभु शयूं ॾियणियूं आहिनि, ठीकु आहे। हाणे जे अगरि तइलीम मिली वई, तइलीम खां पोइ नौकिरी न मिलंदी त पोइ चरियो थींदो, पोइ प्रेशर सोसाइटी जो बि ईंदो। असांजी त सोसाइटी एतिरी त ज़ालिम आहे जो असांजो फ़र्दु अगरि जे उहो 18 सालनि खां 20 सालनि जो थी वियो आहे ऐं हू नौकिरी जी तलाश में आहे, घर वेठो आहे, त पोइ सोसाइटी एतिरो त प्रेशर विझंदी आहे जो हू कुझु बि करण लाइ रेडी थी वेंदो आहे। जे अगरि हुनखे रस्तो नथो मिले, बहितरीन दोस्त न मिलिया आहिनि या कुझु बि हुनखे खोट आहे, त उन में तव्हां ॾिसंदो त हू नशे तरफ़, ठीकु आहे, बुरी संगत में बि लॻी वेंदा आहिनि ऐं आख़िर में हुननि वटि सोल्यूशन कोन हूंदो आहे। पोइ हुननि खे माइंड खे रिलैक्स करणो हूंदो आहे। अगरि जे असां ॾिसूं पंहिंजे मुआशिरे में त हर यूनिवर्सिटी में प्रेशर जेको आहे उन जे करे ई शागिर्द नशे तरफ़ वधनि था।